नादिन घोसपुर वेझो हथियार बंद के बंद ते पत्थर खणी ईंदड़ बिन डंपर ड्राइवरन के अगवा करे विया आहिनि। वधीक तफ़सीला असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर शेर ज़मान बेजाराणी। जी शेर ज़मान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोसपुर वेझो के बंद वारे इलाइक़े में जेका असास करार ॾिनल के बंद ते कमु कंदड़ जेका डंपर और पत्थर खणी ईंदड़ डंपर जा जेके ॿ ड्राइवर आहिनि उन्हनि खे नामालूम हथियारबंद मुबैना तौर अगवा करे जेको आहे ॿेड़ी ज़रिए कचे खां आया ऐं ॿिन्ही खे ॿेड़ी ज़रिए ई कचे खां पके खां के बंद वारे इलाइक़े मां कमु कंदड़ जेके पोरियत आहिनि ॿ डंपर ड्राइवर उन्हनि खे हथियारबंद अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। मुग़विन में जेके अगवा थी विया आहिनि उन्हनि में आहिनि डंपर ड्राइवर इमामदीन ऐं तुफ़ेल जंहिंखे के बंद ते कमु करे रहिया हथियारबंद ॿेड़ी ज़रिए जेको आहे बंद ते अची विया हथियारनि जे ज़ोर ते हिन ॿिनि ड्राइवरनि खे अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। इन खां पोइ जेको आहे बंद ते कमु कंदड़ अमलो आहे ऐं ठेकेदार आहिनि हुन पारां मुख़्तलिफ़ जेके इलाइक़े में कमु हले थो जेको सरकार पारां अहसास करार ॾिनल बंद आहिनि जंहिंमें ओल्ड टोरी बंद आहे, न्यू घोसपुरा घोड़ा घट वारो बंद आहे, हाकिम मोरी सरफराज़ मोरी वारे इलाइक़नि में जिते फ्लड एरिया लाइ जेको आहे बंदनि ते कमु कंदड़ उन ते ठेकेदारनि पारां कमु जेको आहे हिन वक़्तु जेको आहे एहतिजाजनि बंदि कयो आहे। मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त कश्मीर ज़िले में कुझु वक़्त खां ठाकुर खां पोइ हथियारबंद जेको आहे कचे वारे इलाइक़े मां ॿाहिरि निकिरी पके ते वारदातूं करणु शुरू कयूं। जेको थोरी देरि पहिरियां जेको आहे घोसपुर इंडस हाईवे ते जेको आहे नामालूम हथियारबंद पिणु जेको आहे हिंदू वापारी खां मोटरसाइकिल फुर करे विया घोसपुर शहर अंदरि अटेरी चकी मशीन हफ़ीज़ उमिरि खां हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे हथियारबंद रोक रक़म मोबाइल फोन में ॿियो सामान फुर करे विया आहिनि पर पुलिस जेको आहे ॾियारे नगो जेको आहे बेवस बणियल आहे। हिन वक़्तु जेको आहे के बंद समेत जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके ठेकेदारनि पारां जेको कमु हुयो उहो बंदि कयो आहे एहतिजाजनि तौर पर पुलिस हिन वक़्तु ॿिन्ही मुग़विन जेके अगवा थी विया आहिनि के बंद खां उन्हनि खे बाज़ियाब न कराई सघी आहे जंहिं सबबु जेको आहे बंदनि ते कमु जेको हुयो उहो हिन वक़्तु बंदि आहे ऐं माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास फैलियल आहे। जी शेर ज़मान, अवां जी महिरबानी।